3 महीना अॻु सोशल वर्कर सफदर हालेपोटो ते हमलो कंदड़ गोली लगण करे हिक टंग खां माज़ूर थियल नौजवान सोशल वर्कर सफदर हालेपोटो जे वासन ऐं हालेपोटा बरादरी पारां हमले जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ जहाज़ चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मोहम्मद हसन हालेपोटो, अब्दुल सत्तार हालेपोटो, बाबर हालेपोटो, शहज़ादो हालेपोटो, मोहम्मद यूसुफ खोसो, अलीदाद परारो, आशिक आमिर हालेपोटो, अब्दुल गफ्फार लाशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 महीना अॻु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत लाचार ऐं मिसकीन औरतुनि जे आयल वज़ीफ़े मां 1000 खां 1500 नाजाइज़ कटौती जे ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण तां फ्रेंचाइज़ मालिक इरफान भुट्टो उन जा साथी नौजवान सफदर हालेपोटो जे घर ते हमलो करे खेसि मारण जे इरादे सां सीधी फायरिंग कई, जंहिं नतीजे में सफदर हालेपोटो टंग में गोली लॻण करे हमेशा लाइ माज़ूर बणिजी वियो। रूपोश मर्कज़ी जवाबदार इरफान अली भुट्टो जेको फ्रेंचाइज़ जो समूरो कारवांवार हलाए रहियो आहे, संदसि अकाउंट मां करोड़े रुपया ट्रांज़ेक्शन थी रही आहे। रूपोश जवाबदार फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।